जेकॾहिं केरु सम्झे थो त हू कंहिंखे ज़बरदस्ती वज़ीर आज़म बणाए सघनि था त उहा संदन भुल आहे। असां अहिड़ी सूरत हाल जो मुक़ाबिलो कंदासीं ऐं कंहिं बि आई जो हिसो न बणिजंदासीं। तब्दीलीअ जो नारो हणंदड़नि मुल्क में तब्दीली जे नाले ते तबाही आंदी। वोट खे इज़त ॾियण वारा बि पाकिस्तान महांगाई लीग बणिजी विया आहिनि। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो पेशावर में वर्कर्स कन्वेंशन खे ख़िताब। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त आउं पंहिंजी 16 महीननि जी कारकर्दगीअ ते चूंडुनि में हिसो वठण लाइ तयारु आहियां। मुख़ालिफ़ पंहिंजी कारकर्दगीअ ते शर्मसार आहिनि। मुंहिंजा मुख़ालिफ़ रुगो महांगाई, बेरोज़गारी ऐं गुरबत आहिनि। जियालो वज़ीर आज़म ई मुल्क जा मसला हल करे सघे थो। मुल्क में आम चूंडुनि लाइ सरगर्मियूं शुरू थींदे ई परॾेही सफ़ीरनि बि सियासतदाननि सां मुलाक़ातूं शुरू करे छॾियूं। अमरीकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम जी नून लीग जे क़ाइद नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात। बरतानवी हाई कमिश्नर वरी अॻूणे सदर आसिफ ज़रदारी सां मुलाक़ात कई। नून लीग जी पधिराई मूजिबि अमरीकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम ऐं नून लीग क़ाइद विच में ईंदड़ आम चूंडुनि ते बि ॻाल्हियूं थियूं। पीपल्स पार्टी चयो आहे त आसिफ ज़रदारी पाक बरतानिया लाॻापन ऐं ॿियनि मामलनि ते बरतानवी हाई कमिश्नर सां ॻाल्हियूं कयूं आहिनि। अमरीकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम इस्तेहकाम पाकिस्तान पार्टी जे अॻवान जहांगीर तरीन ऐं पीपल्स पार्टी जे सेनेटर यूसुफ रज़ा गीलानी सां बि धारदार मुलाक़ात कई। इलेक्शन बाद नून लीग मुल्क में सादी अक्सरियत सां हुकूमत ठाहींदी। पंजाब जी 141 क़ौमी तकनि मां 125 सीट्स ते नवाज़ लीग कामयाब थींदी। राणा सनाउल्ला वॾी दावा करे छॾी। संदसि चवणु आहे त इलेक्टेबल्स हुअणु को तानो न आहे। इलेक्टेबल जो मतिलबु त उन उम्मीदवार ते तक जो अवाम एतमाद करे थो। नून लीग विनिंग पोज़ीशन में आहे। पंजाब में 70% तकनि ते नून लीग खे को बि मसइलो न आहे। नून लीग सां जेको 2018 में थियो हाणे ईअं न पियो थिए। असां पंहिंजी पुराणी पोज़ीशन हासिल करे रहिया आहियूं। साइफर केस में पीटीआई चेयरमैन ते लॻायल कलमनि में उमिरि क़ैद ऐं मौत जी सज़ा आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट पीटीआई जे वाइस चेयरमैन शाह महमूद कुरैशी जी साइफर केस में ज़मानत रद्द करण वारो फ़ैसिलो लिखत में जारी करे छॾियो। अदालत फ़ैसिले में चयो आहे त ॾोह में मदद करण वारे खे बि मरकज़ी जवाबदार तौरु ॾिठो वेंदो आहे। शाह महमूद कुरैशीअ खे बि उन ई पस मंज़र में ॾिठो वेंदो। उमिरि क़ैद ऐं मौत वारनि केसिस जे जवाबदारनि खे अदालतूं ज़मानत ॾियण में एहतियात खां कमु वठंदियूं आहिनि। लाहौर जी एहतसाब अदालत आशियाना इक़बाल रेफरेंस में अॻूणे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ समेत 10 जवाबदारनि खे बरी करे छॾियो। बरी थींदड़ ॿियनि जवाबदारनि में फवाद हसन फवाद, अहद चीमा, शाहिद शफ़ीक ऐं ॿिया शामिल। नदीम ज़िया ऐं कामरान कियानी अॻी रेफरेंस मां बरी थी चुका। शहबाज शरीफ़ ऐं ॿियनि ख़िलाफ़ 2018 में रेफरेंस दाख़िल कयो वियो हो। आम शहरनि जा केस फ़ौजी अदालतुनि में हलाइण लाइ सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ का बि अपील दाख़िल नाहे कई। सिंध हुकूमत सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ अपील दाख़िल करण वारनि ख़बरुनि जी तरदीद करे छॾी। वज़ीर आला हाउस पारां जारी कयल पधिराईअ में चयो वियो आहे त सिंध हुकूमत सुप्रीम कोर्ट में का बि अपील दाख़िल नाहे कई। शहीद सहाफ़ी जान मोहम्मद मार जा कातिल गिरफ़्तार न थियण ते सहाफ़ियुनि जी ज्वाइंट एक्शन कमेटी जे वफ़द जी सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर सां मुलाक़ात। वॾे वज़ीर मुख्य कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वधीक 4 हफ़्तनि जो वक़्तु घुरी वरितो। ज्वाइंट एक्शन कमेटी अॻवाननि जो चवणु आहे त 4 हफ़्तनि अंदरि मुख्य कातिल गिरफ़्तार न थिया त आईंदा जी हिकमत अमलीअ जो ऐलान कयो वेंदो। PFU जे सदर GM जमाली ऐं एक्शन कमेटीअ जे कन्वेनर वहीद राजपर जी अॻवानीअ में वफ़द वॾे वज़ीर सां मुलाक़ात करे कातिलनि जी गिरफ़्तारीअ जो मुतालबो कयो। IG सिंध रफ़त मुख़्तार, DIG सखर ऐं SSP सखर शहीद जान मोहम्मद महर जे क़तल केस बाबति ब्रीफिंग ॾिनी। निगरान वॾे वज़ीर चयो त शहीद जान मोहम्मद जे कातिलनि कचे में पाणी, ॿारनि ऐं औरतुनि खे ढाल बणायो आहे। ऐं पाण सूरत हाल जी निगरानी कयां पियो। मुख्य कातिल जी गिरफ़्तारी लाइ 4 हफ़्तनि अंदरि अॻुभराई थींदी।
इलेक्शन कमीशन आम चूंडुनि जे मुशाहिदे बाबत मुबसरन ऐं मीडिया लाइ 11 नुकाती तरीक़ेकार जारी करे छॾियो। इलेक्शन कमीशन मूजिब मुबसरन खे एक्रीडेशन कार्ड जारी कया वेंदा। मुबसरन जे इदारनि जे सरबराहनि खे हल्फी बयान जमा कराइणो पवंदो ऐं मुबसर बेज़ाब्ताए इख़्लाक़ ते अमल जी लिखत में ख़ातिरी कराईंदा। आलमी बिरादरी इसराइल आॾो बेवस बणियल। इसराइली फ़ौज जे घेरे हेठि आयल अल-शफ़ा अस्पताल ICU में दाख़िल समूरनि मरीज़नि जी मारिजनि जी तस्दीक़ करे छॾी। इसराइली हमलनि में मारिजी वियल फ़लस्तीनियुनि जो अंग बि 12,000 खां वधी वियो। शहीदनि में 5,000 ॿार ऐं 3,000 खां वधीक औरतूं बि शामिल। ज़मीनी ऐं मवासिलाती राब्ता कढजण बाद गॾियल क़ौमनि बि ग़ज़ा में इमदादी ऑपरेशन रोके छॾियो। तर्जुमान चयो आहे त कम्युनिकेशन ब्लैक आउट सबबि ग़ज़ा में खाद्य खुराक ऐं दवाउनि जी सप्लाई बंदि करे छॾी आहे। सांगड़ भरिसां वहशी जवाबदार कारा इल्ज़ाम हेठि पंहिंजी ज़ाल ऐं 2 मासूम धीअरुनि खे कुही क़तल करे छॾियो। मंगली थाणे जे हद ॻोठ अब्दुल्ला लिगारीअ में राति देर सां रुख़साना लिगारीअ खे 2 मासूम नियाणियुनि समेत छुरियुनि जा वार करे क़तल कयो वियो। SSP सांगड़ सदाम खासकेली मूजिब जवाबदार शान सोलंगी पंहिंजी ज़ाल रुख़साना खे कारा इल्ज़ाम हेठि क़तल करण जो इतराफ़ कयो आहे। पुलिस वारदात में इस्तेमाल थियल छुरी बि हथ करे वरिती। सॼो ॾींहुं गुज़रण बावजूद क़तल केस दाख़िल न थी सघियो। हैदराबाद में मुबैना